किबला साईं साहब दादा सैयद अताउल्ला शाह बादशाह दामत बरकात आलिया जो हुक्म फकीर मुमताज अली लाशारी हुआ तो सूफी कलाम चवंदो पर मोदी ने साईं जे शान में ना तो को पुरानो दरगाह शरीफ जो खादम जॾहिं नंढड़ो हूंदो हो तो दरगाह ते ईंदो हो नाती चवंदो हमारे जेके तव्हां पाणी खणी आया हो सलाह त मदीने पहुचे थी बाक़ी पिटाल में न पहुचाई छा अक़ीदो रखो कोई पाण वटि झलो कम ठही ईंदा सभई दिल सां मुंहिंजे महबूब करीम खे सलाह सुबुह पढ़ो अज वॾी खुशनसीबी आहे दुनिया जे आॾो पेश थींदा आहियूं पर अॼु अल्लाह जे उन प्यारे वलीउल्लाह जे साम्हूं वक़्त जे गौस जे साम्हूं मूंखे हाज़िरी जो शर्फ़ हासिल थियो आहे इंशाअल्लाह जेके दिलि जूं उमेदूं खणी आया आहियूं उहे सभिनी जूं पूरियूं थींदियूं मां ख़ासि आसी आहियां उमेद रखी आयो आहियां फरियाद कयां थो महबूबन करीम जे बदिले खे मुंहिंजी फरियाद हासिल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ओ हलीमा अमा तुझे भागम सदके तुम तनिया जो पीगो लुडायो भी हूंदो तो लालण खेलोयो ॿुधायूं बि हूंदियूं तो तारीफ़ में गीत ॻायो हूंदो हलीमा अमा तुझे भागन सदके तो मदनिया जो पीगो लुडायो भी हूंदो ओ हलीमा सदके तो सोने ठाहे चुमियूं हूंदियूं अखड़ियूं